मूंखे लॻे थो त इहो हमलो पागल या जमाल जे चवण ते गुलज़रीन करायो आहे। छा सोचियो थी चाचा? कयो न पूरो? न, थोरो इंतज़ारु कयो। पहिरीं मां उन्हनि खे सरदार वटि घुराए राजूनी फ़ैसिलो कराईंदुसि, पोइ पलान कंदुसि। तूं कुझु न कजे। असां ग़रीब माण्हू आहियूं ऐं उहे सरदार आहिनि। जेकॾहिं तोखे कुझु थी वञे त पोइ मूंखे कुझु न थींदो। मूंखे रुॻी तुंहिंजो साथ खपे। बाक़ी मूंखे केरु बि कुझु नथो करे सघे। मुंहिंजो साथ तोसां मरण ताणी हूंदो, पर तूं बाबा खां जल्दी मुंहिंजो हथु घुरी वठ। मोहब्बत खे तूं मजबूरी बणाए मूं ते वार कयो। तूं सम्झियो छा आहे मां अहिड़ी मजबूर आहियां? जेकॾहिं तूं हमलो कराईंदे त मां तोसां शादी कंदसि। मूंखे ठुकराए मुख ते इल्ज़ाम हणी पाण लाइ मुश्किलातूं पैदा करे रही आहीं। न खपे मूंखे तुंहिंजी ॾिनल आराम वारी ज़िंदगी। मां पंहिंजे ॾुखनि में ख़ुशि आहियां। मुंहिंजी ज़िंदगी हिकु सड़ल किताब न, पर हिकु आवाज़ आहे। आवाज़ गुलबानो जी मोहब्बत जो आवाज़। उनखे दबाइण जी कोशिशि न कजां, त तुंहिंजो आवाज़ हमेशा जे लाइ दॿिजी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।